एंड हेल्थ अलाउंस जे सॾ ते मीरपुर बठोड़े जे तेलके अस्पताल में अॼु 25वें ॾींहुं बि पैरामेडिकल स्टाफ जे अमले पारां रिस्क अलाउंस जी बहाली समेत ॿियनि मुतालबनि जी मञता लाइ रजब मेमन, ज़ाकिर यूसुफ खट्टी, अनवर ज़ऊर, रज़ा ख्वाजा, शकील ज़ऊर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में अस्पताल जे गेट अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते अॻुवाणनि चयो त सिंध हुकूमत असांखे रिस्क अलाउंस ॾियण जे ऐलान वापसि वठी छॾियो आहे। नाइंसाफ़ी आहे। हिननि चयो त असां मुश्किलात में वक़्तु गुज़ारे रहिया आहियूं। हिननि चयो त ज़िंदगियूं ख़तरे में विझी कोरोना वायरस जहिड़े वबा सां जंग कई आहे पर नाहे कयो। हिननि चयो त कोरोना जी घटिताई ज़रूरु आई आहे पर अञा ताईं ख़तमु नाहे थी। हिननि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी संदनि जाइज़ मुतालबा मंज़ूरी करे हिननि जी बेचैनी ख़तमु कई वञे। रिपोर्ट अशरफ चांडोई, शाहीन न्यूज़, मीरपुर बठोड़ो।